आखिरी उम्मत नबी से फरमायो अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम। फरमाया उमा नबीयन में आखिरी नबी, तमाम उम्मतुन में आखिरी उम्मत। नबी से फरमायो मुखा बाद क़यामत ताईं को नबी नहीं दो, तवां खां बाद क़यामत ताईं का उम्मत नहीं दी। अना हज़्ज़ुकुम, मुझे नबी फरमायो मां तवां जे हिस्से में आयुस। वअंतुम बिहज़्ज़ी, तवां मां मोहम्मद मुस्तफ़ा जे हिस्से में आयो। सच्चा सुभान। फरमायो मां तवां जे हिस्से में आयुस, तवां मुझे हिस्से में आयो। ऐं हिन उम्मत के भले हुजण जो सर्टिफिकेट रब ॾिनो। अल्लाह से फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। रब फरमायो तवां भले में भली उम्मत आयो। ये तवां जो नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा कायनात में सब खां भलो, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत भी 1.25 लाख नबियन जे उम्मतुन में सब खां भले में भली उम्मत। कम थोरो मजदूरी घणी, या हिन उम्मत की ख़ुसूसियत। कम थोरो मजदूरी। साल में सिर्फ 36 रोज़ा रखो, 30 रमज़ान जा, 6 शवाल जा। अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके इन्हनि जे अमाल नामे में लिखो त सॼो साल रोज़न में गुज़ारियो। 36 के 10 सां ज़रब कबी 360। साल में ॾींहं 360। वज़ाने तबलीग जमात जा साथी चवंदा आहिनि भाई नेकी का इरादा तो करो, इरादे का भी सवाब है। ये सच चवंदा आहिनि। नेकीअ जो इरादो कयो, नेकी लिखजी वई। निमाज़ जो इरादो कयोसीं, निमाज़ लिखजी वई। वरी निमाज़ पढ़ी बस्ता कयूं, रफ़मा तो मन जा बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा। 10 कयोसीं। एक निमाज़ पढ़ी सवाब घणनि निमाज़ुनि जो? 10 निमाज़। रोज़े जी नियत कईसीं, रोज़ो लिखजी वियो। शाम जो इफ्तारी कईसीं, खार कजी घड़ी वात में विधीसीं, पाणीअ जा बडुक पीतासीं, रफ़ा मथो 10 कयोसीं। हिकिड़ो रोज़ो रखियईं, सवाब 10 रोज़नि जो। एक निमाज़ पढ़ियईं, सवाब 10 निमाज़ुनि जो। जेको 36 रोज़ा साल में रखे तो अल्लाह ताला फरमाए तो इन्हनि जे अमाल नामे में लिखो त सॼो साल रोज़नि में गुज़ारियो। भली सॼो साल खाईंदा पीअंदा वतो, रुगो 36 रोज़ा रखो, 30 रमज़ान जा, 6 शवाल जा। अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए तो मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके इन जे अमाल नामे में लिखो त सॼो साल रोज़नि में गुज़ारी। नबी से मिसाल ॾिनो। पाण फरमायूं कोई शख्स जगह पियो ठाराए, पोइ 3 मज़दूर रखियईं। हिकिड़े मज़दूर खे चईं बाबा सुबुह खां वठी ज़ोर ताईं तोखे कमु करिणो आहे, 1000 दिरहम तोखे ॾींदुसि। वरी ॿिए मज़दूर खे चईं त ज़ोर खां वठी असर ताईं तोखे कमु करिणो आहे, 1000 दिरहम तोखे ॾींदुसि। 3 मज़दूर खे चईं त असर खां वठी मगरिब ताईं तोखे कमु करिणो आहे, पर तोखे 2000 दिरहम ॾींदुसि। नबी से मिसाल ॾेई करे फरमायो पहिरियों मज़दूर यहूदी आहे, कमु घणो पर मज़दूरी थोरी। सुबुह खां वठी ज़ोर ताईं वॾो कमु आहे, कमु घणो पर मज़दूरी थोरी। ॿियो मज़दूर मुंहिंजे नबी फरमायो ईसाई आहे, कमु त थोरो पर मज़दूरी बि थोरी।
टियों मजदूर मुझे नबी फरमायो मुझे उम्मती जो मिसाल था जो कम त सफ़ा थोरो पर मजदूरी सभिनी खां घणी। असर खां वठी मगरब ताईं कहिड़ो कमु चांहि जो कोप पीअंदा हूंदा सॼो लही ईंदो। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إسرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون سبجو سبحان الله खुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके रब एॾा थोरा कया जो क़यामत ताईं तव्हां मोहम्मद मुस्तफ़ा जो थोरो लाहे न सघे। अॻियनि उम्मतुनि में क़ुर्बानी कंदा क़ुर्बानी जो जानवर जबल ते वञी बीहारींदा हुआ आसमान मां बाहि ईंदी जंहिंखे साड़े वञे उहा क़ुर्बानी क़बूल जेका सड़े न उहा क़ुर्बानी क़बूल न। बाबा हिते कबूलनि जे ॻोठ में 100 माण्हू क़ुर्बानी कनि 98 माण्हुनि जी क़ुर्बानी क़बूल थिए ऐं 2 माण्हुनि जी क़ुर्बानी क़बूल न थिए ॿुधायो उन्हनि जो हशर छा थियो। केॾा महिना ई ताना उन्हनि खे मिलंदा घणा तव्हांखे वॾा बदमाश हो वॾा ॾोहारी हो 98 माण्हुनि जी क़ुर्बानी क़बूल थी आहे तव्हांजी क़ुर्बानी क़बूल केॾी ख्वारी आहे। पर हिन उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके रब एॾा थोरा कया। अल्लाह लन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिक सख्खरहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वबश्शिरिल मुहसिनीन। सबचो सुभान अल्लाह। 17 सिपारो सूरत हज अल्लाह से फरमाओ मुझे सूरत नबी जा उम्मतियो लन यनाल अल्लाह लुहूमुहा कुर्बानी जा गोश्त भी पान खाओ मगज़ में जाला भी पान खाओ जेरा बुकियूं भी पान खाओ पावा भी पान खाओ रानुन जो गोश्त भी पान खाओ लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम। रब फरमायो कुर्बानी जे जानवर खे लेटाए बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई करे तव्हां काती वहाई कुर्बानी जे जानवर जो रत ज़मीन ते किरियो तव्हांजी कुर्बानी क़बूल थी वई। मौलवी हुजे गैर मौलवी हुजे सैयद हुजे गबोल हुजे जोगी हुजे कोरी हुजे मोची हुजे शीदी हुजे खास कैली हुजे दाढ़ी वारो हुजे बिना दाढ़ी वारो हुजे नबी जो उम्मती आहे कलमो पढ़ियो अथई मुवहिदा कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत ज़मीन ते किरियो तव्हांजी कुर्बानी क़बूल थी वई। अॻियनि उम्मतुनि खां गुनाह थी वेंदो त केॾी सज़ा मिलंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम खां गुनाह थियो काबे जी पूॼा कयूं। अल्लाह से फरमाया इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमि इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तिख़ाज़िकुमुल इज्ल। पहिरों सिपारो सूरत बकरा रब फरमा मूसा पंहिंजी क़ौम खे चओ जन काबे जी पूॼा कई आहे उन्हनि खे चओ इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम तव्हां पंहिंजो पाण सां वॾो ज़ुल्म कयो आहे बित्तिख़ाज़िकुमुल इज्ल काबे जी पूॼा करे तव्हां वॾो ज़ुल्म कयो आहे वॾो ॾोह कयो आहे फतूबू इला बारिकुम रब फरमाए तौबा कयो या अल्लाह तौबा जो छा तरीक़ो आहे। अल्लाह
अल्लाह से फमा फक्तुलू अनफुसकुम, ओ मूसा नबी जलगाबे जी पूजा कया, उनके खाली हथी मैदान में बिहार जलगाबे जी पूजा न कया, उनके हथ में तरारू दे तो उन्हनि जो मुंडियूं लाहिनि। रब फमा खबरदार जेकर तरार खां बचण जी लाइ का हथ मथे खयो आहे मां तौबा क़बूल न कंदोसांसि। हथ भी मथे न खणिजो, कंध खे भी हेॾे होॾे न मोड़जो, मां तौबा क़बूल न कंदोसांव। बाबा माण्हूअ खे जो लठ लॻंदी कुआड़ी लॻंदी त ज़रूरु हथ मथे खणंदो नी। अल्लाह साईं फरमा हथ भी मथे न खणिजो, मां तौबा क़बूल न कंदोसांव। कंध खे हेॾे भी न मोड़जो, हेॾे होॾे तौबा क़बूल न थींदा। सिधा थी बीहो, हिननि खे हुकुम थियो फक्तुलू अनफुसकुम, लायो हिननि जूं मुंडियूं जलगाबे जी पूजा कई आहे। 70,000 बनी इसराइल क़त्ल थी आहे, 70,000 जवाननि जूं मुंडियूं लही वयूं। अल्लाह से फरमा फताब अलैकुम, हाणे तव्हांजी तौबा क़बूल आहे। पर हिन उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके रब केॾो मेहरबान, एॾो मेहरबान। 100 साल जो गुनाहगार 100 साल ज़िंदगी जा गुनाहनि में गुज़ारियई, हाणे कुराड़प में अची पछताव थियो आहे। राति जो पिशेमान थी करे पंहिंजे घर मां उथियो, वुज़ू करे जे मस्जिद जे कुंड में वेठो, कंहिंखे ॿुधाई कोन। रोई करे रब खे चई अल्लाह मां मञा थो, मां ॾुआरी आहे, जेको थियो सो थियो। रफ़ में तो ठीक 100 साल जी जिंदगी जे गुनाहनि जी माफ़ी थई, अॻिते गुनाह न कजां। हल बाबा माफ़ी दे, वरी गुनाह थो करे, वरी तौबा थो करे, रफ़ में तो माफ़ी थई। हल 70 दफ़ा गुनाह करे, वरी तौबा थो करे। अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमा तो न मुंहिंजे नबी जे उम्मती ॾे त नज़र कयो, गुनाह खां भी कोन थो मुड़े, तौबा खां भी कोन थो मुड़े। तव्हां गवाह हुजो त मां रब माफ़ी ॾियण खां भी कोन थो मुड़ा। 70 दफ़ा गुनाह करे, वरी तौबा थो करे, फरमाए थो ठीकु आहे माफ़ी थई, अॻिते न कजां। सच्चो सुभान